दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे खुश आमदीद। छा वाक़ई राबेल सां शादी करण में कामयाब थी वेंदो बलाज खान या नाकाम थींदो? अचण वारा एपिसोडनि में छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों दरअसल बलाज खान जी इहा ख़्वाहिश कॾहिं बि पूरी कोन थींदी हू राबेल सां निकाह करे उनखे पंहिंजी घरवारी ठाहे, छो त बलाज खान हिकु विलन आहे। विलन ईअं करे नथो सघे, ज़ोर ज़बरदस्ती आज़माईंदो, ज़ोर ज़बरदस्ती कंदो रहंदो, लेकिन उन जी मतिलबु हिकु जेका सोच आहे उहा पूरी न थी सघंदी। उनजे रस्ते में मल्हार जहिड़ो माण्हू बीठो आहे, ख़ुदि राबेल हथियारनि सां बीठी आहे, उन सां गॾु शेर दिल बि आहे। बहरहाल बलाज खान खे इन लेवल ते पुॼण में हिकु वॾो वक़्तु लॻंदो ऐं बलाज खान अगरि इहा मतिलबु लकीर क्रास कई त मारियो बि वेंदो। इनजे करे एॾो आसान न आहे जो हू राबेल सां शादी करे। ख़्वाबु ॾिसणु को कंहिं ते पाबंदी न आहे, ख़्वाबु ॾिसी सघे थो ऐं बलाज खान बि इहे दिलि जा ख़्वाबु ॾिसे थो त मां राबेल खे दुल्हन बणाए वठी वेंदुसि, मां उन सां निकाह कंदुसि, मां उन सां शादी कंदुसि, उन ते पाबंदी न आहे। बहरहाल अचण वारा एपिसोड ज़बरदस्त ऐं बहितरीनु ऐं हण खण थियण वारा आहिनि, ईअं सम्झो। बाक़ी राबेल बि हाणे बि मिठल हुनजे उनखे इजाज़त ॾेई छॾी आहे बलाज खान खे। हू बि हाणे टांडा ॾींदी ऐं बलाज खान खे सिधो करे छॾींदी। बलाज खान जीअं हिकु हाणे मिलणु वेंदो उन सां, जिते हू ॿकरियूं चारींदी आहे, उते बलाज खान खे हू सिधो कंदी, छो त बलाज खान मिठल खे ॿुधाए चुको आहे, मिठल राबेल खे इजाज़त ॾेई चुको आहे, धनार मज़बूत हुजे। हाणे अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं मज़ेदार थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में बलाज खान जी इज़त जो फालूदो थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में हाणे बलाज खान जे लाइ मुसीबतूं वधंदियूं खुटंदियूं कोन। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। अब्बास गुल उडाणे जा फैन लाइक ऐं सब्सक्राइब कनि ऐं जेको आहे शेर दिल जा फैन्स कमेंट करनि ऐं हिन वीडियो खे अॻिते शेयर बि करनि। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।